असां सां गॾु हींअर लाइन ते मौजूदु आहिनि क़िबला ज़ुल्फ़कार अली मुफ़क्किरी साहब। साईं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अलैकुम सलाम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अबुल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन ला सियमा बक़ियतुल्लाह फिल अर्ज़ीन अरवाहुना लहुल फ़िदा व लअनतुल्लाहि अला आदाइहिम मलऊनीन अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बअद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व युतइमून अत्ताअम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जीअं त सभ खां पहिरियां मां शुक्रगुज़ार आहियां सुखने सिंध नजफ़ अशरफ वारनि जो जिन इन गुफ़्तगू जो मौक़ो ॾिनो, जेका गुफ़्तगू करणु सआदत बि आहे ऐं जेको इन्हनि सां मरबूत थी वञे उनजे लाइ इज़त जो सबबु आहे। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे अजर अज़ीम इनायत फरमाए। जेको मौज़ू रखियो वियो आहे मुंहिंजे लाइ टाइम जी बि इंतहाई किल्लत आहे। आज़ान मग़रिब पाकिस्तान में थियण वारो आहे मग़रिब जो, इन करे जेको आहे मां मुख़्तसरन हिकु अधु नुक़्ते जी तरफ़ इशारो कंदुसि। फ़क़ति मां इहो अर्ज़ु करणु पियो चाहियां त यतीमनि जे लाइ अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम इन तरीक़े सां उन्हनि जी सरपरस्ती कई, इन तरीक़े सां उन्हनि खे पंहिंजे ईसार सां उन्हनि जी ख़िदमत कई, जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में पूरा सूरा जेका आहे उन्हनि जे लाइ नाज़िल कई ऐं उन में उनजे इख़लास जो इहो मक़ाम हुयो जो अल्लाह ताला जेको आहे सो उन्हनि खे इन अंदाज़ सां ख़िताब कयो त ही जेके हिन उहे हिन जेके मिस्कीननि यतीमनि ऐं असीरनि खे ताम खाराइनि था पिया। ऐं पोइ अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे ख़ुलूस खे क़ुरान मजीद में इन अंदाज़ सां बि बयान बि कयो आहे, इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शकूरा। यानी अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम जेको यतीमनि खे जी ख़िदमत कई, मिस्कीननि जी ख़िदमत कई, असीरनि जी ख़िदमत कई, त उन में हिकु जेका क़ुरान चए थो त पियो त इहा जेका उन जी ख़िदमत ही उहा फ़क़ति ऐं फ़क़ति अल्लाह जे लाइ हुई, उन जे कोल खे ॾकल अल्लाह जे लाइ हुई। उन में जेको आहे सो न उन अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम कंहिं जज़ा जा मुतमनी हुया सवाइ अल्लाह खां, ऐं न वरी शुक्र जा मुतमनी हुया कंहिं साइल जा। ऐं इहो फ़क़ति ऐं फ़क़ति अल्लाह। मां ॿिनि नुक़्तनि जी तरफ़ इन तरफ़ इशारो करणु चाहियां थो। हिकु त अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम ख़ुसूसन अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन यतीमनि जी ते हक़नि जी ॻाल्हि कई आहे त उते इहो बि ॿुधायो अथनि त यतीमनि जी परवरी कीअं कजे हिकु, ऐं ॿियो जेको आहे उन सां गॾु इहो बि ॿुधायो अथनि त उन्हनि जे हक़ खे कीअं अदा कजे ऐं उन जा असबाब कहिड़ा आहिनि जिन असबाब जे करे यतीमनि जा हक़ असां ते आहिनि, मिस्कीननि जा हक़ असां ते आहिनि, कमज़ोर माण्हुनि जा हक़ असां ते आहिनि। हीउ अहदनामो आहे जेके मां मुख़्तसरन तव्हांजे अॻु पेश कयो। अहदनामो मकतूब नंबर 53 नहजुल बलागा में मालिक अश्तर खे मौला जन फरमायो वतअहद अहलल युत्म व ज़विल रिक्क फि सिन्न। हे जेके यतीम आहिनि ऐं सिन रसीदा माण्हू आहिनि, इन्हनि जा तव्हां ते हक़ आहिनि। मिमन ला हिल लहू, इन करे हक़ आहिनि त इहे जेके आहिनि से इहे बेसहारा आहिनि, इन्हनि जो सहारो कोई कोन्हे को। ऐं ॿियो जेको आहे वला यनसिब लिल मसअलत नफ्सहू, ऐं इहे कमज़ोर आहिनि, पंहिंजे सवाल खे उथारण जी सलाहियत नथा रखनि, पंहिंजे हक़ तलब नथा करे सघनि। ऐं वज़ालिक अलल वलात फ़क़ीर, ऐं इहो जेको आहे हुकुमराननि जे लाइ सख़्तु हूंदो आहे, सकील हूंदो आहे त उहे जेके आहिनि से कंहिंजो हक़ अदा कनि। ऐं इहे इन्हनि जे लाइ हुकुमराननि जे लाइ ही मौला अमीर अल मोमिनीन ख़िताब त जेको आहे सो मालिक अश्तर खे फरमायो आहे, लेकिन क़यामत ताईं ईंदड़ ख़तीब जेके बि हुकुमरान उन्हनि खे फरमाइनि था त ही ॿ तबिका, हिकु यतीम तबिको ऐं ॿियो सिन रसीदा ऐं पोढ़ो तबिको जेको ज़ईफ़ुल उम्र आहे, जंहिंमें जेको कमज़ोर आहे, इहे ॿई तबिका जेके आहिनि उन्हनि जी ख़िदमत हुकुमराननि जो फर्ज़ आहे। ऐं उहे हुकुमरान जेके आहिनि से
इन जा पाबंद आहिनि त यतीमनि जी ऐं उन जी छो त उन जा सबब बि मौला जन ॿ फरमाया आहिनि। हिकिड़ो सबब इहो ॿुधायो आहे त ही बेसहारा आहिनि ऐं ॿियो सबब इहो ॿुधायो आहे त ही पंहिंजो आवाज़ नथा उथारे सघनि, सवाल नथा करे सघनि। छो त हाणे बि तव्हां असां जेकॾहिं मुआशिरे में ॾिसंदासीं त सफ़ेद पोश जेको आहे, कमज़ोर जेको माण्हू आहे या यतीम जेको माण्हू आहे, उहो वीचारो ॾुतड़ियल आहे। उहो मुआशिरे में छोजो त उहो आवाज़ बुलंद नथो करे सघे, छोजो त पंहिंजे हक़ वठण जी सलाहियत नथो रखे, इन करे उनखे नज़रअंदाज करे थो। हुकूमत बि नज़रअंदाज थी करे, आम माण्हुनि में बि उन्हनि जे लाइ को ख़ासि जेको आहे सो हमदर्दी कान्हे का। लिहाज़ा अमीरुल मोमिनीन इन तरफ़ मुतवजह करणु चाहिनि था त हिकु त यतीमनि जी जेका आहे सरपरस्ती हुकूमत जो फर्ज़ आहे। ॿियो, उन खां अलावा जेके कमज़ोर ऐं ज़ईफ़ुल उम्र माण्हू आहिनि, उन्हनि जी सरपरस्ती बि जेको आहे सो हुकूमत जो फर्ज़ आहे ऐं मुआशिरे जी इहो ज़िमेदारी आहे त उन्हनि जे इन रवश खे त हू वीचारा न पंहिंजो आवाज़ उथारे सघनि था ऐं बेसहारा आहिनि, उनखे नज़रअंदाज न कनि, बल्कि उन्हनि जे हक़नि जी हिफ़ाज़त कनि। उन खां अलावा अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॿुधायो त कीअं परवरिश कजे। आया यतीम जो हक़ फ़क़ति एसि ताईं आहे त उनखे ग़ज़ा खाराइजे, उनखे जे लाइ मानी जो बंदोबस्तु कजे, उन जे लाइ कंहिं राशन जो बंदोबस्तु कजे? न। अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम ही काफ़ी में रिवायत आई आहे जंहिंखे इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन नक़ल फरमायो आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां फरमाइनि था, अद्दिबिल यतीम बिमा तुअद्दिब वलदक वज़रबहू बिमा तज़रिब मिन्हु वलदक। यानी जेको यतीम आहे उनखे साॻी तरह अदब कयो जीअं तव्हां पंहिंजे औलाद खे कयो, उनखे उन तरह तंबीह कयो जीअं तव्हां पंहिंजे जेको आहे सो औलाद खे जेको आहे सो तव्हां तंबीह था कयो। लिहाज़ा मौला जन फरमाइनि था त यतीम जो हक़ सिर्फ़ु ग़ज़ा खाराइण या उनजी खाधे पीते जो बंदोबस्तु न आहे करणो, बल्कि यतीम जो हक़ इहो आहे त जीअं तव्हां पंहिंजे औलाद जे लाइ सुठी तालीम, सुठी तरबियत, सुठो खाधो, या जेके दीनदार माण्हू आहिनि उहे चाहे पंहिंजी औलाद खे दीन ऐं दुनिया ॿिन्ही जे हवालनि सां साम्हूं रखी ऐं दुनिया में उनजी परवरिश कंदा आहिनि, अहिड़ी तरह यतीम जो बि साॻी तरह ख़्यालु करणो। यतीम खे सिर्फ़ु इन हद ताईं न जो असां बसि हुनखे कॾहिं कपिड़ा वठी ईंदासीं, कॾहिं मानी खाराए छॾीसीं या कॾहिं हुनजो राशन जो बंदोबस्तु कयोसीं, बल्कि न, फरमाइनि था त साॻे ई अदब सां, साॻे ई तरीक़ेकार सां जीअं तव्हां औलाद जी परवरिश कयो था, उनजी जे लाइ सुठो सोचियो था, उनजी तरबियत जो ऐं उनजी तालीम जो बंदोबस्तु कयो था, अहिड़ी तरह जेको आहे सो तव्हां यतीमनि जी बि तालीम, तरबियत जो ऐं उन्हनि जो हक़ जो बंदोबस्तु कयो। ॿियो, वसीयत में इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जा जुमला मिलनि था जेका वसीयत मौला जन वक़्तु शहादत फरमाइनि था, अल्लाह अल्लाह। ही ख़िताब त जेको आहे सो इमाम हसन हुसैन खे आहे, पंहिंजे ख़ानदान जे अफ़राद खे आहे, लेकिन क़यामत ताईं हर ईंदड़ आज़ाद इंसान ऐं जेको बि हक़ परस्त इंसान आहे उन्हनि जे लाइ ही हुज्जत आहे। त फरमाइनि था त अल्लाह अल्लाह फिल ऐताम फला तुग़िब्बू अफ़वाहहुम वला यग़ीउ बिहज़रतिकुम। ईअं न थिए जो तव्हांजे माना हूंदे इहे यतीम जेके आहिनि उहे फाका कशी जो शिकार थियनि, इन्हनि जी हक़ तलफ़ी थिए, इहे बर्बाद थी वञनि। न, इन्हनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करणु, इन्हनि खे बर्बादीअ खां बचाइणु, इन्हनि खे पंहिंजे हुकूक ॾियणु तव्हांजो मुआशिरे जो ऐं हर उन माण्हू जो फर्ज़ आहे जेको इंसानियत जे ऐं हक़ पसंदीअ जे ऐं आज़ाद इंसानियत जो ज़हन रखे थो। उन खां पोइ उसूल काफ़ी में जेको आहे सो ॿी जॻह ते इन वसियत खे अॻिते बि बयानु कयो वियो आहे, जेको इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां इहो ई नक़ल थियल आहे। त फरमाइनि था त फ़क़त समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, ही अमीरुल मोमिनीन जा जुमला आहिनि जेके नक़ल फरमाया आहिनि इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम। फरमाइनि था त मन आल यतीमन हत्ता यस्तगनी औजब अल्लाहु अज़्ज़ व जल्ल बिज़ालिकल जन्नह कमा औजब लिआकिल मालिल यतीम नार। यानी जेको बि यतीम जी तेसिताईं परवरिश करे थो, जेसिताईं हू गनी न थी वञे, जेसिताईं हू पंहिंजे पेरनि ते न बीहे, जेसिताईं हू ख़ुदि कफ़ील न थी वञे, त जेकॾहिं इहो कोई अंजाम ॾिए त अल्लाह उन जे लाइ जन्नत खे वाजिबु करार थो ॾिए। जहिड़ी तरह जेको माण्हू यतीमनि जो हक़ खाए थो ऐं उनजे लाइ जहन्नम वाजिबु आहे, अहिड़ी तरह यतीम जी परवरिश ऐं उनजे हक़ जी हिफ़ाज़त करण बि जेको आहे सो अल्लाह ताला उनजे लाइ जन्नत वाजिबु कई। ही जेके जुमला आहिनि अमीरुल मोमिनीन जा, जेका वसियत आहे, इहा इन ते मां तव्हांखे खां इज़ाज़त चाहींदुसि छो त आज़ान शुरू थी वियो आहे, आज़ान जो आवाज़ु अचे थो पियो, लिहाज़ा मुख़्तसरनि मां
तव्हांखे इन जो गुफ़्तगूअ जे मतन जे हवाले सां अर्ज़ कंदुसि त अमीर अल मोमिनीन फ़क़ति यतीमनि जे हक़नि जी ॻाल्हि न कई आहे, बल्कि यतीमनि जे परवरिश खे साॻी परवरिश करार ॾिनी आहे जेका औलाद जी परवरिश आहे। उन खां अलावा उन जा असबाब बि बयानु कया आहिनि त यतीमनि जी परवरिश छो लाज़िम आहे। ॿिनि ॿ सबब अहम बयानु कया आहिनि। हिकु त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त ही यतीम या जेके सिंध रसीदा आहिनि इहे वीचारा बेसहारा हूंदा आहिनि ऐं ॿियो जेको आहे सो इहे पंहिंजो हक़ बयानु करण में, पंहिंजो सवाल बयानु करण में, पंहिंजो आवाज़ उठाइण में बि कमज़ोर हूंदा आहिनि। लिहाज़ा इहो मुआशिरे ते ऐं हुकुमरान ते लाज़िम आहे इन्हनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करे, इन्हनि जी फ़रियाद ॿुधे ऐं इन्हनि खे मुआशिरे में आला मुक़ाम मिले। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अलैकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बुज़ुर्गार वॾी महिरबानी ऐं क़ीमती जेको आहे सो नुकात जी तरफ़ तव्हां मुतवजे कयो ऐं बहितरीन नुकात पेश कया। मुख़्तसर टाइम जेको बि तव्हां कढियो, तव्हांजी नवाज़िश, असां सां ताउन कयो ऐं